जुवसन मानो जनी जा मोहब्बती सूरे सगारा सौबती संबंध मायो मेहनती ऐं कौलतन जा कीमती वेही रुगो आखान जन बेला बनियो महरान जूं जन्नतिल फिरदौस आहिन बई कंदियो महरान जूं जन्नतिल फिरदौस आहिन बई कंदियो महरान जूं सुरमा विझी देई फणियूं पाणी भरण लाइ पदमणियूं गॾिजो हलन पंज सत ॼणियूं हेॾनि कदनि सां कामणियूं किन खे नथो किन रींदड़ा सिर ते समूरनि सेनड़ा गुजरनि भरिया पाणी घड़ा किन कच्छ ते किन बेलड़ा लाड मालुड़तियूं वचन ॾिसला दिलियूं महरान जूं जन्नतिल फिरदौस आहिनि ॿई कंदियूं महरान जूं जन्नतिल फिरदौस आहिनि ॿई कंदियूं महरान जूं भले आहिनि भला पिरी जानी शाल जीअं भले आहिनि भला पिरी जानी शाल जीअं अहिड़ा पेर अङण ते शाल ॾियारी ॾींहं अखियुनि ऐं हीअं अॼु हुज़ूरी हज कर मुंहिंजा मोहतरम दोस्तो ऐं मुंहिंजा मोहतरम उस्ताद साहिबान साईं अब्दुल सत्तार साहिब ऐं स्पेशली मिठी इंस्टीट्यूट जो प्रिंसिपल साईं यूनुस कुमार साहिब ऐं नवकोट खां आयल असांजो प्यारो दोस्त रमान अली सुमरो साहब तव्हां सभिनी जो इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां स्पेशली साईं ऐं फरमान जो जिन असांजे हिन सॾ में सॾु ॾिनो ऐं असांजे अङण ते क़दम करे आया मुंहिंजूं पलकूं मां पंहिंजे पेरनि जे हेठां महसूसु कयूं सर मसरिया पान था उतर लॻा आओ पिरी सर मसरिया पान था उतर लॻा आओ पिरी मूं तो कारण कांद सस सखाऊं कर जीअं त ही प्रोग्राम असां नंढिड़ो प्रोग्राम जेको रखियो आहे असांजा सीनियर यूटीसी दोस्त जेके पंहिंजी मंज़िल ते पहुता ऐं उनजो मुकमल कोर्स थियो ट्रेनिंग पूरी थी हाणे हू पंहिंजी फील्ड में वेंदा ऐं असांखे हितां अलविदा कंदा त हुन अलविदाई घड़ियुनि खे यादगार बणाइण जे लाइ असां हीअ अलविदाई रीप कोठाई आहे जेके बि दोस्त उन्हनि जूं वॾियूं वॾियूं महिरबानियूं ऐं दिलि जे हितां अगरि आहिनि सां उनखे भली कार बि चाहियां थो ऐं समूरनि संगत जी महिरबानी हाणे प्रोग्राम जो आगाज़ पाण बाक़ाइदे करे चुका आहियूं जीअं त महफ़िल में थोरो गोड़ ऐं शोर ज़रूरु हूंदो आहे इन जे लाइ तव्हां इहो अहसासु ॾियारियो त असीं जाॻूं पिया थोरी क्लैपिंग करे ऐं हाणे आऊं हिकिड़ो सेशन हलायूं था जंहिंमें जेके बि दोस्त हिसो वठनि था उहे पंहिंजा गुड मोट नाला लिखिया पिया आहिनि ऐं जेकॾहिं अञा बि कोई उन में नालो लिखणु चाहे